कश्मीर पुलिस मुग़वी खे बाज़ियाब न कराए सघी। वारसनि पारां कहर जी गर्मी दौरान न ठहण उस में पाक किताब खणी एहतजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। रोड ब्लॉक हुजण करे ट्रैफ़िक जी रवानी मुअत्तल थी वई। गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 3 ॾींहं अॻु ॻोठ काज़ी कलवड़ ते 20 खां मथे हथियारबंदनि का करे हथियारनि जे ज़ोर ते नौजवान वारिस अली कलवड़ खे अगवा करे कचे वारे इलाइक़े में फ़रार थी विया आहिनि। पुलिस नौजवान जी बाज़ियाबी लाइ के तकड़ा क़दम न आहिनि खयां। ॿियनि वसवारनि ॾांहुं नौजवान जी बाज़ियाबी लाइ पाक किताब खणी विया आहियूं। कंहिं बि असांजी सार नाहे लधी। असीं मजबूर थी इंडस हाईवे ते पाक किताब खणी एहतजाजी धरणो हयो आहे। ॾोहारियुनि खे आला इख़्तियारियुनि खे हिन पाक किताब जो वास्तो ॾींदे चऊं था त असांजे नौजवान खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वञे। असांजी वधंदड़ बेचैनी खे ख़तमु कयो वञे। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं IG सिंध ग़ुलाम नबी मेमुण, DIG लाड़काणो नासिर आफ्ताब पठान समेत ॿियनि लाॻापियल अमलदारनि खे अपील कंदे चयो त पाण मुरादो नोटिस वठी नौजवान खे ॾोहारियुनि जी क़ैद मां आज़ाद करायो वञे। कश्मीर थाणे जो SHO ग़ुलाम अब्बास सुंदराणी मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे धरणे खे ख़तमु कराए रोड खोलायो ऐं ट्रैफ़िक जी रवानी बहाल कराई।